नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर में ख़बर ॾींदा हलूं त मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त नालायक कूड़े ऐं करप्ट हुकूमत तबाह थियल मैशियत ते फ़ख्र जोगा बयान ॾींदी आहे। कूड़ ॻाल्हाइण सां मैशियत बहितर नाहे थींदी। पंहिंजे हिकु बयान में मरियम औरंगज़ेब चयो त कूड़नि अंगनि अखरनि जो बावजूद नून लीग जी मुआशी हदफ़ ताईं अवां न पहुची सघियो आहे। मरियम औरंगज़ेब चयो त इमरान ख़ान साहब 2018 खां 2021 ताईं जी मुआशी अंगनि अखरनि जी भेट करियो। नून लीग जी हुकूमत जे आख़िरी साल में FBR 3842 अरब रुपया जमा कया हुआ। हंदड़ साल 4500 अरब जो हदफ़ पूरो नाहे थी सघियो। हिन जो चवणु आहे त नून लीग 5 सालनि दौरान 10,000 अरब कर्ज़ खणी रिकॉर्ड तरक़ियाती मनसूबा मुकमल कराया हुआ। अवां 3 सालनि में 15,000 अरब तारीख़ी कर्ज़ खणी हिकु बि नई सिर न लॻायो आहे। ईंदड़ साल लाइ 5.8 खरब जो हदफ़ रखी कंहिंखे बेवकूफ़ बणाए रहिया आहियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।